जो वचन पूरन पूर रहे दयाल, पूरन पूर रहे दयाल, सब ऊपर होवत कृपाल, सब ऊपर होवत कृपाल। पूर्ण प्रभु हर जगह ते वो दयालु पूरी तरह सां समायल आ। वो पूर्ण दयालु हर जगह ते पूर्ण रूप सां पूरी तरह सां समायल आ। सब ऊपर होवत कृपाल, ऐं वो सभिनि ते कृपा करे रहियो आहे। सब ऊपर सभिनि ते, कोई बि अहिड़ो न आहे जंहिं ते वो कृपा न करे। अहिड़ो भगवान जो स्वभाव आहे। अधु पंक्तिअ में ब्रह्म ज्ञान ॿुधायो अथऊं त परिपूर्ण परमात्मा आहे, काई जॻह ख़ाली कोन्हे जाते भगवान न हुजे। ऐं वरी चए अथऊं दयालु बि आहे ऐं सब ते कृपालु आहे। ॿिए में भक्ति ॿुधाई अथऊं, उनजो स्वभाव ॿुधायो अथऊं कि उनजो स्वभाव दया करण ई आहे। स्वाभाविक दया कंदा आहिनि। जीअं सूरज मां स्वाभाविक तेज मिलंदो आहे, बर्फ़ में स्वाभाविक ठंडक मिलंदी आहे, त अहिड़ी तरह सां भगवान में स्वाभाविक दया कृपा करुणा रहमत मिलंदी आहे। हाणे अगरि कोई उहो दया न वठणु चाहे त भगवान छा कनि? बरसाति पए थी, सभिनि खे भरे छॾींदी, कोई बासण ई ऊंधो करे छॾे, ॿुधायो त पोइ इन में भगवान छा कनि? भगवान कृपा न कंदा त असांखे मनुष्य तन न मिले हा, कृपा न कंदा त सत्संग न मिले हा, कृपा न कनि हा त सतगुरु न मिलनि हा, कृपा न कनि हा त गीता भागवत रामायण भक्तमाल या भगवान जी गाथाऊं न मिलनि हा। त ये सब भगवान जी कृपा ई त आहे। वो परिपूर्ण है भगवान। केतिरा पूर्ण आहिनि? अनंत पूर्ण आहिनि। वेद भगवान चवनि था भगवान खे पूरे मां पूरो कढी छॾियो तॾहिं बि पूरा जा पूरा बचंदा आहिनि। समझो था? कोई भी शय हुजे, मान लो 100% अधु कढियो त 50 बची, चौथों कढियो त 75 बची, हिकु हिस्सो बचायो त 75 निकिरी वई, 25 बची। लेकिन भगवान अहिड़ा आहिनि कि छा चइजे, पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवा वशिष्यते। इहो ई त हिननि जो अनंत स्वरूप आहे। पूर्ण पूर रहे, परिपूर्ण लबालब। अनंत युगनि खां अनंत प्राणियुनि ते दया कंदा था अचनि, पर ईअं न आहे कि दया घटिजी वई हुजे, करुणा घटिजी वई हुजे। अनंत प्राणी अनंत अनंत युगनि खां अनंत अनंत भगवान प्राणी ठाहिया आहिनि। सभिनि जा चेहरा अलॻि ख़तम ई नथा थियनि। कोई माण्हू घणी डिजाइन ठाहे सघंदो, ॿुधायो त सही? हाँ, हर माण्हूअ जी शक्ल अलॻि, युगनि युगनि खां अनंत युगनि खां। ऐं कीअं भगवान ठाहे थो? इन जो मतिलबु इहो न आहे कि हिकु जहिड़ा ॿ नथो ठाहे सघे, इन करे भगवान जुड़वा बि ठाहे, ट्विंस बि ठाहे। चओ हरे राम। मुंढे मुंढे मतिर भिन्ने, एॾा त भगवान सैंपल ठाहिया आहिनि, कई क़िस्मनि जा दिमाग़ ठाहिया आहिनि भगवान। हाँ, कोई काथे त कोई काथे, त कोई वैज्ञानिक, त कोई डॉक्टर, त कोई इंजीनियर, त कोई ॾाढो बुद्धिमान, त कोई पागल बि। कहिड़ी अद्भुत भगवान जी सृष्टि आहे। सभिनि ते दया करे रहिया आहिनि। असांजो कमु आहे उन्हनि जी दया खे स्वीकार करणु। त चवनि था केतिरी दया कंदा आहिनि भगवान? दया जो कोई पैमानो आहे? हरे राम। त चवनि था कोई हिसाब किताब न आहे। भगवान जी दया जो कोई मीटर लॻल कोन्हे कि हेतिरी दया आहे भगवान वटि, हेतिरी कंदा आहिनि। असां जेतिरी सोचे नथा सघूं, वीचारे नथा सघूं, उन खां बि भगवान अनंत कृपा कंदा आहिनि। असांजा भक्तमाल करण वारा ब्रह्मज्ञानी संत ब्रह्मलीन महात्मा ॾाढा महान पूर्ण दरवेश थिया। भक्तिमाली महाराज, भक्तमाली उन्हनि खे चवंदा हुआ। उहे भक्तमाली महाराज कथा ॿुधाई अथऊं। अॼु ॾींहुं बि ॾिसो सूमर जो आहे, शिव भॻवान जो। त भगवान जा 12 ज्योतिर्लिंग आहिनि, जंहिंमें हिकिड़ो ज्योतिर्लिंग आहे
बैद्यनाथ धाम। उन जे अलावा हिकिड़ो बिहार में भॻवान जो मंदिर आहे जंहिंखे उनखे बि नालो पइजी वियो बैद्यनाथ। हे हाणे जी घटना अथव कलयुग जी। त ध्यानु ॾिजो, भॻवानु मापे तोले बि दया न कंदा आहिनि, कोई हिसाब किताब बि कोन्हे, पतो न आहे कहिड़ी ॻाल्हि ते रीझे वञनि। त हिकिड़ो गायूं चारण वारो ग्वालो हो, गायूं चारींदो हुते। उन ज़माने में, उन समय में जेको समय गुज़रियो 100 साल पहिरियों लॻभॻि या घटि वधि जेके बि हुजनि, त उन जॻह ते पूरो जंगल हूंदो, वन हूंदो, गायूं वेंदियूं, हरी हरी घास खाईंदियूं। उहो जेको ग्वालो चरवाह हो उनजो नालो बैदराम, बैदू बैदू चवंदा उनखे। त उहो छा कंदो, घुमंदे घुमंदे उते जंगल में शिव भॻवान जो मंदिरु हूंदो। चओ हरे राम। हाणे उहो चंचलता चपलतावश ॾाढी उनखे मस्ती हुई। त माण्हू हूंदा आहिनि न, कई माण्हू कुझु मस्ती कंदा रहंदा आहिनि, कुझु बि वेंदे वेंदे पता तोड़ींदा, हा कंहिंखे डंडो हणंदा, कुझु कंदा। त उते कोई न हूंदो हो, अकेलो वेंदो गायूं चारण। त शिव भॻवान जो जेको मंदिरु हो, उन शिव भॻवान जे विग्रह खे रोज़ु उन जो नियम हो 4 डंडा हणंदो। चओ हरे राम। ही कथाऊं ॿुधी करे विश्वास न ईंदो आहे। 4 डंडा गणे करे भॻवान खे हणंदो ऐं पोइ भॻवान खां उतां अॻिते वधंदो विदा वठी करे। रोज़ु नियम थी वियो उनजो, रोज़ु ईअं कई महीना गुज़री विया, साल गुज़री विया। गायूं चारींदे अचे भॻवान खे ॾाढे प्यार सां 4 डंडा हणे खीचे करे। चओ हरे राम। हाणे हिकु ॾींहं जी ॻाल्हि आहे, उहो वियो गायूं चारींदो, कुझु गायूं अॻिते भॼी वियूं, हे बि भॼी वियो, मंदर खां पार थी वियो, समय गुज़री वियो, वापसि आयो। 3-4 बजे शाम जो गायूं चारण करे, गोधूली बेला थींदी आहे 4 बजे, हा न, 4 बजे गायूं वापसि ईंदियूं आहिनि, सुबुह जो वेंदियूं आहिनि। त वापसि आयो त गिरो खयईं, फुल्को खयईं, भाॼी खयईं, दाल, ऐं हीअं मुंहं में विधई त यादि आहे, अरे अॼु मां 4 डंडा त हयां कोन भॻवान खे। हाणे उन छा कयईं, गले खे ईअं हिकिड़ो हथु पकड़ी ईअं जोर सां, हिकु हथ सां डंडो खयईं, यानी उहो निवालो अंदरि न कयईं, भई जेसि ताईं मां 4 डंडा भॻवान खे न हणां ताईं गिरो कीअं खावां। हाणे उहो विस्तार सां कथा संतनि न ॿुधाई आहे, उनजे अंदरि द्वेष हो या भॻवान सां कोई उनजी दोस्ती हुई या मित्रता हुई या छा हुयो, भॻवानु ॼाणे। उन्हनि सार रूप में इहा कथा ॿुधाई आहे। त उन गले खे पंहिंजो हथु लॻाए कि इहो गिरो अंदरि न वञे, ऐं हिकु हथ में डंडो खणी डुकंदो डुकंदो वियो जंगल में, ऐं वञी करे जीअं शिव भॻवान खे 4 डंडा हयईं त भोले बाबा उते ई प्रकट थी विया। बोलो गौरी शंकर। ऐं उनखे दर्शन ॾिनो, उनखे मुक्ति ॾिनी, कृतार्थ कयो भॻवानु, उन ते कृपा कई। कीअं राज़ी थी विया? डंडा हणण सां न, नेम सां राज़ी थी विया। भली क्रिया ग़लति थो करे, क्रिया हिन जी सही न आहे, लेकिन नेम में हिन जी केॾी श्रद्धा आहे। इहो नेम अगरि सुभाणे कोई मुंहिंजो भक्त निभाईंदो त निश्चित उनजो बेड़ो पार थी वेंदो। नेम जो दर्शन करायो शिव भॻवान ऐं उनखे चईंसि, प्यारा वाह तूं वरदान घुर, त रोअण लॻो, चई मूंखे पतो न हो तव्हां ईअं मूर्तीअ मूं प्रकट थी वेंदो, प्रभु मूंखे क्षमा कयो, मां त पाप अपराध कया आहिनि। न न प्यारा, मां तोते राज़ी आहियां। राज़ी आहियो? हा, वञ, अॼु खां हिन जॻह जो नालो बैद्यनाथ पइजी वेंदो। तॾहिं उन जॻह जो नालो बैद्यनाथ पइजी वियो, बिहार में जॻह अथव। इन करे आशुतोष अवढरदानी, पतो न आहे कहिड़े गुण ते भॻवानु राज़ी थी वञनि, कीअं राज़ी थी वञनि। त ॾिसो, नेम निभाईंदे निभाईंदे, हाणे नेम सुठो न आहे, ग़लति आहे, हिसाब सां कर्मनि जे विधान सां ॾिसंदो त इहो महापाप आहे। लेकिन हाणे भॻवानु आहिनि, कंहिं ते राज़ी थी वञनि। भई रोज़ु अचे थो, अची मतां प्रणाम बि कंदो हुजे, मुंहं सां चवंदो हुजे महादेव महादेव चवंदो हुजे। हाँ, शास्त्र चवनि था 3 बार अगरि शिव भॻवान जे साम्हूं कोई प्रेम सां वञी चए हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव, त शिव भॻवानु चवंदा आहिनि मां उनजो ऋणी थी वेंदो आहियां कि न 3 बार अची करे मुंहिंजे साम्हूं अची करे मूंखे 3 बार महादेव चई करे पुकारियो आहे, हाणे मां त हिन जो कर्ज़दार थी वियुमि। चओ हरे राम। पर पोइ बि दर्शन छो न ॾींदा आहिनि? हा, एॾो वॾो भॻवानु उपकार था मञनि, पंहिंजे नाले जो दर्शन छो नथा ॾियनि पिया? त हाणे दर्शन उहे पंहिंजे हिसाब सां भाव सां ई ॾींदा आहिनि, प्रेम सां।
ये तो नाम महाराज जी महिमा है कि एतिरे में भगवान कृपा था कनि, या नाम जी महिमा है। दर्शन जी कसौटी त इहा आहे कि दर्शन तरी ॾींदा आहिनि भगवान जॾहिं असां रही न सघंदा आहियूं। असां भगवान जे बिना न रही सघूं त भगवान असांजे बिना न रही सघंदा। यादि रखिजो, इहा कसौटी आहे भगवान जी दर्शन ॾियण जी। छा असां भगवान जे बिना रही नथा सघूं छा? न, असां आराम सां रही था वञूं, बल्कि यादि बि नथा अचनि सॼे ॾींहं में। कई समय त भगवान यादि नथा अचनि। इन करे कर्ज़दार हूंदो आहे त माण्हू अखियूं बि न मिलाए सघंदो आहे। कई बार ईअं थींदो आहे, हा न। वृंदावन में 3 भक्ता न तव्हांखे ॿुधायो आहे त 2 खे दर्शन थियो, 3 खे न थियो। वञी उहो जमुना जीअ में टपो ॾेई मरण लॻो त मां छा कयां, तव्हां मूंखे दर्शन न ॾिनो आहे। 2 साधू मुंहिंजा दोस्त आहिनि, उन्हनि खे दर्शन था ॾियो। त उते हिकिड़ो कोड़ी हुयो, उन कोड़ीअ चयो, भाई तव्हांजो नालो फलाणो आहे? हा। तोखे कीअं पतो पियो? मां त पहिरियों बार आयो आहियां हिते, कॾहिं आयो न आहियां। तोखे कंहिं मुंहिंजो नालो ॿुधायो? चई उहो सभु छॾियो, तव्हां चओ मुंहिंजो खोड़ दूरि थिए। चई मुंहिंजे चवण सां तुंहिंजो खोड़ दूरि थींदो? मां कोई भॻवान आहियां? चई बाबा दया करे चओ त सही। चई मरां त उहो ई तो, ठीकु आहे। भगवान प्रभु इन जो खोड़ दूरि कयो, ओॾीमहिल ई दूरि थियो, ओॾीमहिल ई दूरि थियो। हैरान थियो, अरे भाई छा ॻाल्हि आहे, मूंखे ॿुधाए। चई सपने में भगवान आया मुंहिंजे, ऐं चवणु लॻा मुंहिंजो हिकिड़ो भक्त चई थो, इन जो हे नालो अथई, हे रूप रंग अथई, जीअं ॿुधायूं तव्हां उअं ई आयो, तव्हांजो नालो बि उहो ई आहे। त मां तव्हांखे चयो, ऐं तव्हां चयो त मुंहिंजो रोग दूरि थियो। मूंखे कहिड़ी ख़बर, न मां तव्हांखे ॾिठो, न तव्हां मूंखे ॾिठो। महात्मा सोची इन में कोई राज हूंदो, मरणु सही न आहे। मुंहिंजे करे भगवान 3 माण्हूअ जे सपने में थो अचे, हा, मूंखे दर्शन नथो ॾे। हिकु बार पुछिजे भगवान खां, वापसि आयो बांके बिहारी वटि, चवणु लॻो प्रभु छा आहे? हा, दर्शन ॾियो, न त मां वरी हली वेंदोमांव यमुना जीअ में। तॾहिं भगवान प्रकट थी विया। बोलो बांके बिहारी नंदलाल की। दर्शन छो न ॾिनो? हाणे दर्शन नथो, प्रभु किरी पियो चरणनि में। भगवान चवणु लॻा त भाई तूं, हो तुंहिंजा जेके दोस्त आहिनि, 2 मूंखां घुरंदा रहंदा आहिनि। हा, अॼु हे ॾे, अॼु हो ॾे, अॼु हे मुंहिंजो कमु थिए प्रभु, हा अॼु हीअं थिए, हा असांजो हे ठही वञे, हो ठही वञे, घुरंदा रहंदा आहिनि, भक्ति बि कंदा आहिनि। त मां उन्हनि खे जल्दी दर्शन ॾेई छॾियो। अरे वाह, उहे घुरंदा आहिनि त उन्हनि खे जल्दी, जेको न घुरे त उनखे त पहिरियों ॾियणु खपे। मूंखे छो न दर्शन ॾिनो? इन करे ई त तूं कुझु घुरे ई कोन थो। मां तुंहिंजो कर्ज़दार बणी वियुमि, रोज़ु रोज़ु ऋणियो बणी वियुमि, तोखे मां नज़रूं न पियो मिलाए सघां कि तुंहिंजे साम्हूं अचां। तूं कुझु घुरियो ई कोन्हे, मां तुंहिंजे साम्हूं बीह न पियो सघां प्यारा। इन करे न आहे कि तूं कोई पाप कया आहिनि, या तोते मां राज़ी न आहियां तॾहिं तोखे दर्शन न ॾिनो। मां तोसां अखियूं न पियो मिलाए सघां। पोइ हाणे छो दर्शन ॾिनो? चई अॼु तूं पहिरियों बार घुरियो आहे, हुन कोड़ीअ जो खोड़ दूरि कए। ॿिए जे लाइ साईं, भाई हुनखे खोड़ ॾिनो त मां हुनजे कर्मनि जे करे ॾिनो। तोखे इहा ॻाल्हि पसंदि न आई, तूं चयो हुनजो खोड़ दूरि कर। मां हुनजो खोड़ दूरि कयो, तूं त घुरी वरितो। अॼु मूंखे लॻो कि तूं पहिरियों बार कुझु घुरियो आहे, हाणे त मां तोसां मिलां अची। हाणे इहो सुभाउ कोई सम्झंदो? ॿुधायो भगवान जो? हा, नथो सम्झी सघिजे। तॾहिं चवनि था पूरन पूर परिपूर्ण दयालुन भगवान, सब ते कृपालुन। उनजी कृपा असां सम्झी न सघंदा आहियूं। चओ हरे राम हरे कृष्ण। असांजे सम्झ में उनजी दया अची वञे त ॾाढा भारी थी वञूं, असांखे आनंद अची वञे। इन करे कोई विश्वास करे भगवान दयालुन त उहो मुक्ति पाए वठे। केॾी वॾी ॻाल्हि आहे। त इन तरह सां भगवान कृपा कंदा आहिनि, करुणा कंदा आहिनि, दया कंदा आहिनि। हाणे ॿुधायो, कॾहिं कॾहिं त असांजे मन में बि सात संगत जी ईअं ॻाल्हि ईंदी आहे। थोरी थोरी ॻाल्हि ते माण्हू अरदासूं कराईंदा आहिनि। हा, खंघि थी वई आहे त माण्हू फ़ोन कंदा आहिनि, भई अरदास कयो खंघि दूरि थिए। अरे भाई डॉक्टर जी दवा वठो, 2 या 4 ॾींहं लॻंदा, न अरदास सां दुख दूरि था थी वञनि। 5 मिंट बसि, गोपाल दामोदर चयोसीं दुख दूरि थिया। त कई बार त असांखे बि ईअं लॻंदो आहे अपराध त न आहे, छो जो जेके दुख सुख अचनि था पिया उहे कर्मनि सां था अचनि, हा न।
लेकिन असां वरी उहे नथा सहन कयूं, असां कटरायूं था भॻवान खे चई करे त भॻवान जो असांजे अरदास ते प्रार्थना ते अगरि अहिड़ा वॾा वॾा कम करे था छॾनि भॻवान, त इहो बि त भॻवान खे हिकु तरह सां तकलीफ़ ॾियणु आहे। ॾाढी कोई दुविधा अची वञे, जीअं द्रौपदी माता जे मथां मुसीबत आई, गज ग्राह जी कथा ईंदी आहे, ग्राह जे मथां मुसीबत आई, उहा ॻाल्हि सम्झ में थी अचे कि ॾाढी ॾाढी कठिन परिस्थिति आहे। ठीकु आहे, भॻवान खे न पुकारींदासीं त कंहिंखे पुकारींदासीं? वरी थोरी थोरी ॻाल्हि आहे, न थोरी बीमारी आहे, प्रभुअ खे अरदास कयो, तकलीफ़ आहे, भॻवान खे अरदास कयो। माधवदास खे अतिसार थी वई त भॻवान पाण अची करे सेवा करणु लॻा, त उहो सम्झी विया जॾहिं, त चवनि था प्रभु छा था कयो इहो तव्हां परमात्मा थी करे प्रभु हेॾे जगन्नाथपुरी छॾे करे जंगल में अची मुंहिंजी सेवा था कयो? हा, त तव्हां चाहियो त ईअं बि त दुख दूर था करे सघो। भॻवान चवनि था तुंहिंजे कर्मनि में लिखियलु हो, हा मां ईअं बि दुख दूर करे थो सघां, पर कर्मनि जो विधान अगरि सभु भोगींदा आहिनि त तोखे मां पंहिंजे हथ सां सेवा करे तोखे दुख न पियो मां महसूसु थियणु ॾियां, तुंहिंजा दुख मां उहे दूर करे छॾिया। पर अॼु मां तुंहिंजा दुख दूर थो कयां, त भॻवान उन जा दुख दूर करे छॾिया, उते ई बुखार लही वियो, दुख दूर थी विया। त पोइ छाजे करे पिया कयो? भॻवान चवनि था पंहिंजे हथनि सां मां भक्तनि जी सेवा कयां, इहा मुंहिंजी बि तमन्ना हूंदी आहे। मुंहिंजे मन में ॾाढी ख़ुशी थींदी आहे अगरि मां पंहिंजे शरीर सां भक्तनि जे शरीर जी सेवा कंदो आहियां पंहिंजे हथनि सां। श्री कृष्ण गोविंद।